नासरीन हैदराबाद में बाईपास वेझो ट्रालर कल्टी थी वाह में किरी पियो आहे, जंहिं नतीजे में समूरो सामान लुड़ी वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सलीम मला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल। ई कराची खां मटियारी वेंदड़ जेका ट्रक आहे उहा फुलेली वाह में किरी आहे, जंहिंजे नतीजे में ट्रक में जेको सामान हुयो उहो लखे रुपए जो जेको सामान आहे उहो लुड़ी वियो आहे, जॾहिं त हिकु शख़्स खे जेको आहे ज़ख़्मी हालत में कढियो वियो आहे, जॾहिं त ॿिए जी जेको आहे तलाश जारी आहे। ही अफ़सोसनाक जेको वाक़ियो आहे उहो पेश आयो आहे, जिते ही जेको बाह में ही ट्रक किरी आहे, जंहिंजे नतीजे में जेको सामान सां भरियल ट्रक हुई उन में जो जेको सामान आहे उहो तक़रीबन जेको आहे लुड़ी वियो आहे। ॿुधाए पियो वञे त ट्रक ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी वई ऐं उहा वाह में किरी आहे। इतला मिलण ते रेस्क्यू 1112 ऐं लाॻापियल इदारनि जूं जेके टीमूं आहिनि वाक़िए वारे हंधि ते पहुतियूं आहिनि ऐं ट्रालर खे वाह मां कढण जे लाइ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। ज़रियनि जो इहो चवणु आहे त ट्रालर में जेके ॿ माण्हू फाथल हुया उन मां हिक खे ज़ख़्मी हालत में कढियो वियो आहे, जॾहिं त ॿिए जी जेका तलाश आहे हुन वक़्तु जारी आहे। जॾहिं त रेस्क्यू 1112 जी जेका टीम आहे उहा वाक़िए वारे हंधि पहुती आहे ऐं रेस्क्यू जो जेको अमल आहे उहो हिन वक़्तु जारी आहे। जी सलीम मला, महिरबानी अव्हां जी।